नाज़रीन ही वीडियो में नज़र ईंदड़ जेका फुटेज आहिनि इहे सिंध जे तारीख़ी नए कोट किले जा आहिनि जिते ॿुधायो पियो वञे त उतां जे जेका मुक़ररु चौकीदार या अमले जा माण्हू आहिनि उहे जेका आहिनि इहे फैशियाई फैलाए रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेका आहिनि वीडियो क्लिप वायरल थिया आहिनि जेको हिकिड़ो अफ़सोसनाक अमल आहे ऐं यकीनन सिंध सकाफ़त खाते खे जेको आहे हिते सुजाॻी अख़्तियार करणु घुरिबी आहे त सिंध जो एॾो माग तारीख़ी किलो जेको आहे उन ते जेको आहे अहिड़ा गंद गोदा कम थी रहिया आहिनि फैशियाई उते जेको आहे सरेआम हली रही आहे ऐं का वीडियो वायरल थियण खां पोइ सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जेको आहिनि इन वीडियो ते जेका आहिनि कमेंट्स ॾिना आहिनि को चए पियो त सिंध जे तारीख़ी किले खे जेको आहे मेखूं हणी मज़बूत कयो पियो वञे ऐं को माण्हू जेको आहे कमेंट्स में चए पियो त जेका हिते इहे तोहफ़ूं रखियल आहिनि जेके उते इहे मुजस्मा रखियल आहिनि उन्हनि खे ज़ंग लॻी वियो आहे उन्हनि खे तेल ॾेई जेको आहे रवां कयो पियो वञे। बहरहाल सोशल मीडिया हिकिड़ो आज़ादु प्लेटफॉर्म आहे जंहिं ते मुख़्तलिफ़ माण्हू पंहिंजी जेको आहे राय ॾेई रहिया आहिनि पर सिंध सकाफ़त खाते खे सुजाॻी अख़्तियार करणु घुरिबी आहे जेका बि हिन में मुलविस माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे फिलफौर कार्रवाई कई वञे ऐं सिंध जा जेका तारीख़ी माग आहिनि उन्हनि जी सुठे तरीक़े सां हिफ़ाज़त कई वञे। तमामु दोस्त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ऐं जेको आहे कमेंट्स ज़रिए या पंहिंजो मुतालबो रखो त जेका बि सिंध जा तारीख़ी माग आहिनि जेका बि तारीख़ी किला आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त कई वञे। वॾी